ठुल बरसां सारन जे देरे खे बाहि लगी वई आहे। ॻोठ अब्दुल जब्बार जाफरी में सारन जे देरे खे बाहि लगी वई, जंहिं सबब सवें मणनि जो देरो सड़ी रख थी वियो आहे। इतलाह ते फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो आहे। ठुल बरसां सारन जे देरे खे बाहि लगी वई आहे। ॻोठ अब्दुल जब्बार जाफरी में सारन जे देरे खे बाहि लगी वई आहे। इतलाह ते फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो आहे। ठुल मां या अवां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया। ठुल बरसां सारन जे देरे खे बाहि लगी वई आहे। ॻोठ अब्दुल जब्बार जाफरीअ में सारन जे देरे खे बाहि लगी वई आहे, जंहिं सबब सवें मण जो देरो सड़ी रख बणिजी वियो आहे। इतलाह ते फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो आहे। ठुल बरसां सारन जे देरे खे बाहि लगी वई आहे। ॻोठ अब्दुल जब्बार जाफरीअ में सारन जे देरे खे बाहि लगी वई, जंहिं सबब सवें मण कणक जो देरो सड़ी रख थी वियो आहे। इतलाह ते फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो आहे। इन ख़बर जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सरमन कंडराणी सां। सरमन, अपडेट कजो, बाहि कीअं लॻी? जी नज़ा ठुल बरसां ॻोठ अब्दुल जब्बार जाफरी में जेका ओतिरो बाहि लॻल सभु सारियुनि जी देरे खे जेका बाहि लॻल, जंहिंमें सवें मण जेके सारियूं उहे सड़ी रखतियूं, जंहिं उते बीठल ट्रैक्टर ऊपर सड़ी जेका रखती हुआ। इन हवाले सां म्यूनिसिपल कमिश्नर जेको फायर ब्रिगेड अमलो पहुची करे बाहि ते कंट्रोल करियो था, जंहिंजे करे हज़ारे मण जेके सारियूं उहा बची वञनि। जंहिं हिन वक़्तु जेका नुक़सानु थियो आहे ॻोठ जो रवासी आहे ऐं जंहिंजी ज़रूरत आहे अब्दुल जब्बार जाफरी, उन चवां त हिन वक़्तु जेका 8 खां 10 लख रुपए जेको सारी सड़ी हुजे त 18 लख जी जेका ट्रैक्टर पर सड़ी आहे, जंहिंजे करे 20 खां 25 लख जो नुक़सानु थी वियो आहे। जी ठीकु आहे सरमन, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।